अस्सलाम वालेकुम हाजी साहब। हाजी साहब ही वॾा चर्चा करे थी ही आर्ट काउंसिल में इंटरनेशनल पाकिस्तान की वॾी फनकार घुराई थी माशाल्लाह ही आर्ट काउंसिल लाड़काने में तुझे अचण दा 4 चंड लगी विया माशाल्लाह बाबा जेको आर्ट काउंसिल जे माना सभिनी मेंबरनि जे लाइ लाड़काने वारनि जे लाइ उन जे शहरनि जे लाइ जेको भई असां हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे उन जे लाइ इंटरटेनमेंट जे लाइ पर कोरोना बि अची वई आहे इन जे करे असां SOP ते मुकमल जेको आहे सो माना ख़्यालु रखियो आहे सैनिटाइज़ कयूं था हिनखे कुर्सियूं पंहिंजे फ़ासिले ते रखियूं आहिनि मास्क जो इंतज़ाम रखियो आहे ऐं असां हुन में जेको आहे सो सैनिटाइज़र जो बि इस्तेमालु जेको आहे उहो बि रखियो आहे इंशाल्लाह ही प्रोग्राम माशाल्लाह वॾी महिरबानी अल्लाह ताला असांजी सिंधी ख़्वाहिशात हिन चकर बि अल्हम्दुलिल्लाह तमामु वॾी सदारत ते अचो इंशाल्लाह सभी तव्हां दोस्तनि जी माना असां चाहियूं था न असां चाहियूं था असां पंहिंजो फ़ैसिले खे थोरो हेॾे हेॾे कयो याद आदेश करते D- सिर्फ लो जाएंगे खाली D-. कुछ टाइम बाद में कितने बजे लाइव ईंदो हाणे असांजी रिहर्सल हले थी असां लाड़ जे मैच तां लाइव आया आहियूं इंशाल्लाह कुछ देर खां बाद में असांजो प्रोग्राम स्टार्ट थींदो महिरबानी जरा वोकल माइक काइंडली इसको थोड़ा सा और शार्प आ रहा है बहुत दोस्तों जीअं त ही प्रोग्राम जी तैयारी हली रही है रिहर्सल आहे इंशाल्लाह ही प्रोग्राम धूमधाम सां थींदो इंशाल्लाह इहो केॾो लाइन आहे ही असांजो हिन जे प्रोग्राम जो डायरेक्टर दानियाल जेको वॾी महिनत करे रहियो आहे माशाल्लाह अल्लाह ने ख़ुशि रखंदो ही असांजो सीनियर कैमरामैन तमामु सीनियर कैमरामैन असांजो तमामु क़ाबिल इस्लाम महिरबानी वली मंगी हा साईं वली मंगी असांजो वली मंगी साहब